चाकर खान पाण तहां खे ॻोल्हींदो थो अचे। हाणे तहां उनखे मुंहुं कीअं ॾींदो इहो वेही सोचो। पर यादि रखिजो, जेकॾहिं तहां जे करे मुंहिंजे लाइ 2 आना बि मसइलो थियो न, तहांखे मां चाकर खान जे हथ ई माराए छॾींदसि। जेकॾहिं तुंहिंजूं वफ़ादारियूं मूंसां गॾु आहे ऐं तूं पंहिंजे पाण ते मुंहिंजा थोरा सम्झी था त पोइ जेको मां तोखां पुछां मूंखे उनजो जवाब सच सच घुरिजे। तो वटि डूंगर खान जो हथियारो जेको जाबर खान जे मथां वसे पियो, अॼु ही हथियार जाकर खान जो थई जेको तुंहिंजे मथां कब्ज़ थियल आहे। पर शुक्र कर जंहिं ॾींहुं जाबर खान जो हथियार तुंहिंजे मथां वसियो, मूंखे मौला जी ज़ात जो कसम आहे, रिलीअ ते तह खां वञाए छॾींदोसांइ। छो जो मुंहिंजी खाॿी अख में सूअर जो वार अथई। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।